नाज़िन डोकरी जे टाउन चेयरमैन अब्दुल हमीद जैसर मथां फायरिंग थी आहे जंहिंमें हू मौजज़ाने तौर महफ़ूज़ रहियो आहे। वाक़े ख़िलाफ़ शहर में शटरबंद हड़ताल कई वई आहे। इन हवाले सां अस सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि ज़ुबैर मंगी। जी ज़ुबैर, छा तफ़सील आहिनि वधीक? जी, डोकरी टाउन कमेटी जे चेयरमैन अब्दुल हमीद जैसर अॼु जीअं ऑफिस पहुतो त हुते हथियारबंदनि मथां फायरिंग कई, जंहिं करे मौजज़ाती तौर महफ़ूज़ रहियो। जंहिंखां पोइ हुते मौजूदु गार्डनि मथां फायरिंग करे ऐं जवाबदारनि खे फरार थी विया। उनखां पोइ इतलाह ते डोकरी पुलिस पहुची ऐं जेको आहे सो जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ छापनि जो सिलसिलो शुरू कयो आहे। होॾां इहो ॿुधी शहर यकजहतीअ तौरु ऑफिस पहुता ऐं शटरबंद हड़ताल कई वई। उन मौक़े ते पीटी अॻवान आदिल फाउंडर बशीर गाजी, बाडर टाउन चेयरमैन बदर सारियो, मुज़फ़र चचालियो, उन समेत ॿिया शहरी अॻवान पहुची विया, जिन चयो त चेयरमैन ते हमिलो खुलियल बदमाशी आहे, जंहिंखे कंहिं सूरत में क़बूल न कयो वेंदो। जी ज़ुबैर, महिरबानी अव्हां जी।